हुक्मरान इतिहाद परवेज़ इलाही जी नाकामी लाइ प्लान बी तैयार करे वरितो आहे। 23 डिसंबर ते पंजाब ऐं केपी के असेंबलियूं टोड़ण वारी इमरान ख़ान जी हिकमत अमली खे नाकाम बणाइण जी दावा कंदड़ हुक्मरान इतिहाद पंजाब असेंबली जे मख़सूस मेंबरनि सां हतमी राब्तनि जी रथाबंदी मुकमल करे वरिती आहे, जंहिंखे प्लान बी जो नालो ॾिनो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात विच में ताज़ी मुलाक़ात में ग्रास रूट लेवल ते रथाबंदी ते ॻाल्हि ॿोल कई वई, जंहिं मूजिबि कुझु मेंबरनि सां राब्ता मुकमल थियण सां परवेज़ इलाही एतमाद जो वोट वठण में नाकाम थींदो। राब्तनि लाइ तजवीज़ कयल मेंबर मुबैना तौर ते पंजाब जे हुक्मरान जमातुनि सां इख़्तिलाफ़ रखनि था। ज़रियनि मूजिबि इहो कमु आसिफ ज़रदारी, चौधरी शुजात, जहांगीर तरीन ऐं नून लीग जा अहम अॻवान मुकमल कंदा। उन ई मंसूबे तहत मुख़ालिफ़ धुर जो अॻवान हमज़ा शहबाज़ बि 5 जनवरी ते वतन वापसि अची रहियो आहे।